अस्सलाम वालेकुम दोस्तों, आमी आगम शाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कीअं आहियो दोस्तों? मैं थो कयां सभु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों अॼु जैज़ जे फ्री इंटरनेट जो नओं कोड तव्हांजे लाइ आऊं खणी आयो आहियां। सो आऊं उमेद कयां थो इहा नंढड़ी वीडियो तव्हांखे लाज़मी पसंदि ईंदी। त वीडियो खे शुरू करण खां अॻु गुज़ारिश कंदो हलां, जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते अवां नवां आहियो, अञा ताईं असांजे यूट्यूब चैनल खे अवां सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं बर वारी घंटे खे आल ते दॿायो। छो जो मां हिन चैनल ते फ्री इंटरनेट, फ्री बैलेंस ऐं टेक्निकल जा वीडियो, टिप्स ट्रिक्स सभु कुझु फ्री में तव्हांजे लाइ मां हिन चैनल ते आणींदो आहियां। सो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सो मां उमेद कयां थो तव्हां लाज़मी सब्सक्राइब कंदा। त वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे वठो, ठीकु आहे। त दोस्तों सभ खां पहिरीं तव्हांखे पंहिंजे मोबाइल जे डायलर में अचणो आहे, ठीकु आहे। तव्हांखे मां कोड ॿुधायां थो त डायलर में डायल करिणो पवंदो। त तव्हांखे मां कोड डायल करे ॿुधायां थो। सो वीडियो खे लाइक करे वठो, ठीकु आहे। लाइक लाज़मी करिणो आहे। त कोड हीअ आहे *551, ठीकु आहे। हीअ कोड तव्हांखे मां त डायल करे ॾेखारियां थो, ख़ाली डायल करिणो कोन्हे, अॻियां बि आहे जय दिया वाद जैसे में, ठीक है। मौजूद सारा ऑफर आपके नंबर पर पहले से मौजूद है, ठीक है दोस्तों। उनके मुँह पहिरीं चक्कर मूं वरितो हो शायद, हाँ मूं स्क्रीन शॉट तो कढी रखी, तव्हांखे मां स्क्रीन शॉट ॾेखारियां थो। तव्हां ॾिसी सघो तो आपको मिले हैं 7 दिन के लिए, 60 दिन के लिए 50 जैज़ वार्ड मिनट से 6000 MB 300 SMS, ठीक है। स्टेटस जानने के लिए 553 ब मिलायो, ठीक है। त तव्हांखे मां चेक थो करायां, ठीकु आहे। स्टार, हा त हीअ कोड तव्हांखे मां त डायल करे तव्हांखे मां ॾेखारियां थो। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजी एतिरी MB पई आहे, 3000 MB महीने जी आहे ऐं 3000 SMS 3000 मिनट, ठीकु आहे। तव्हां हीअ कोड लाज़मी डायल कयो। मूंखे अहिड़े ई कोड ठाहियो आहे। सो जेकॾहिं तव्हांजी क़िस्मत हले तव्हां लाज़मी कमेंट में ॿुधायो, ऐं जेकॾहिं न हले तॾहिं बि तव्हां लाज़मी कमेंट में ॿुधायो, ठीकु आहे दोस्तों। मूंखे हेरा ठाहियो, पोइ वरी चयो तो कूड़ ॻाल्हायो, मूं कूड़ कोन्हे ॻाल्हायो। सो फ़िलहालु मूंखे मिली चुकी आहे, तव्हां ट्राई कयो, थी सघे तव्हांखे मिली वञे, ठीकु आहे। त मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। त पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु, ख़ुदा हाफ़िज़।